अस्सलाम वालेकुम दोस्तों, सारी संदक के मुंहिंजी याली मदद। अवल जेको मां अर्ज़ रखां थो त अमीरन खे तेगाणी साहब सरदार तेगे खान खे त अमीर कह न विराया आहिनि। तूं मुंहिंजो बि अबो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आई जे तेगाणी आहे, मां जतो ई आहियां, तूं अबो आहे, पर मां सां तुंहिंजा तेगाणी विढ़नि था पिया। हुकूमत सां गॾिजी पंहिंजनि खे सम्झाए, कुतो छितो थींदो आहे बि मालिक उन खे ॿधंदो आहे। ॿियो मुंहिंजो अर्ज़ु मोहम्मद बख्श खान सरदार महर खे त मासां महर तुंहिंजा विढ़नि था, गाॾियूं पुलिस जूं ऐं विढ़नि वरी महर था। ॿियो अर्ज़ु मुंहिंजो आहे अब्दुल गनी जेहो साहब कमारे साहब खे ऐं उन्हनि जेहन खे जेको शहीद थी वियो आहे। न मां वटि मोह आहे, न मां वटि शहीद थियो आहे। पोइ वारदास डही वेंदी, ख़ुदा कारण पंहिंजो खून न विञायो। उहा अची वारदास ॾिसो, जिथे चवनि था त मुनीर सां चढ़ी वञी विढ़ियो आहे। उहे जायूं ॾिसो, उहे पटा ॾिसो, मुंहिंजे घर ते आयो हूंदो, मुंहिंजे हुन ते आयो हूंदो। नाग इंसान जी यारी न थींदी आहे। जॾहिं जंहिं ते 20-20 लख इनाम आहे, तेगाणनि ते 50-50 लख इनाम आहे, उहे हिन पुलिस सां साण आहिनि। उहे सूर मारनि था, कीअं था मारनि था, असां मुनीर सां वेहण था वञूं, पर गोलियूं पुठियों जा हुन में का ख़बर कान थी पवे कंहिं आहियूं। पंहिंजो पाण मारियो अथऊं ऐं तव्हां अचो ॾिसो जे मां मारियो आहे त मुंहिंजो हे साईं ॻारो आहे, गिचीअ ॻारो करे तव्हांखे मां पहायां बि ॼां बि, बाक़ी पंहिंजो खून राय गांइ न कयो। ॿिए नंबर मुंहिंजे जतो ई जेके ॿाहिरि आयो सरदार फतेह खान जो राज जा कहिड़ो बि जतो ई लहंदी खां उभरंदी ताईं सिंध सूबो, पंजाब, बलोचिस्तान, गैरत वारनि खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, कुल गैरत कयो। गाॾियूं पुलिस जूं आहिनि, उन में चढ़ियल तेगाणी ऐं महर आहे। मासां तेगाणी महर विढ़े थो, पुलिस न विढ़ी आहे। के मां वटि आया बि आहिनि, उहा ॻाल्हि न आहे, वेठा बि आहिनि, यार बि आया आहिनि, मिट बि आया आहिनि, पर पुलिस जूं गाॾियूं तमाशो पुलिस ॾिसे थी, असांखे कुतनि खे विढ़ाए थी। जिथे बि गाॾी पुलिस जी हेॾे मासां झेड़ो लॻे मुंहुं पए त उन में तेगाणी ऐं महर चढ़ियल हूंदव। उन्हनि खे मारियो, गाॾियुनि खे न छॾियो। ऐं तेगाणी बि कुल कोन्हनि, लिॾनि में लाल न लिकंदा आहिनि, शींहनि में बिला न लिकंदा आहिनि। महर बि कुल ई न अथव। कबरा महर मुखिया फटी बि थिया आहिनि ऐं ॿीबा जेके आहिनि कुल महर बि न आहिनि, कुल तेगाणी। पर तेगाणी चवे थो ॻाल्हायूं था, चए मां फोरस में आहियां। अड़े तुंहिंजो छाजो फोरस आहे, तूं फोरस में थियो आहे। इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे सभिनी खे। ऐं पुॼण वारी कयो, या त उमिरि जे लाइ जेका जवानी हूंदी आहे कंहिंजे जे अॻियां, गैर जे अॻियां, जतो ई अॼु ताईं न झुकियो आहे, न झुकंदो, न पैसे ते विकियो आहे, न विकबो। विढ़ंदोमांसि, आयो सलाम ॾिनई वरनाईंदोमांसि, पर जतो हिनखे मुंहिंजो अर्ज़ु आहे पोइ परीहं मां हेठि मथे छा त तेगाणी ऐं मुंहिंजो कातिल चोर महर अथव। वधीक सभु संदक खे मुंहिंजी याली मदद, ऐं जंहिंखे मठियां लॻे त बि उहो पाण ॼाणे। बाक़ी जेके वेहण आया आहिनि, ज़ंगियाणी मूरऊं चोर तेगाणनि में कोन अथव। ससुअ चयो हिकिड़े पुनल ख़ातिर बानीदा ते बरोच जी, ऐं अबा खे चवां पर तेगाणी ते मयार बि न आई। झंगल जहिड़े जवान जे कातिल सां 2 रुपयनि जे लालच ते घुमनि था, त पोइ हिन खे ॿी गैरत कहिड़ी थींदी। मां चयो त मां त अजायो मयार थो ॾियां, पर यार असां बि 72 में आहियूं, माफ़ कजो।
जे जवान हुजनि हा त झंगल ते गैरत करना जे उन्हनि ते न कई थोड़ी तो हाणे उन जी मर्ज़ी आहे मां बि वेठो आहियां लॾे नयो आहे न लॾींदुमि पर एतिरे क़दुरु चवां थो जतोयो ॿुधी छॾियो त कांधार घर मुदे हर जो हो पर उहो मासां 25 साल हिक घर में वेठो हो उन्हीअ जा माण्हू बि मासां वेहण में आया आहिनि जेके आहिनि अॼु बि आहिनि पर जे मुड़ुस भाड़ी थिए त उनखे ॾाढी बि बार दिलशेर जो घर कालदार हो पर उहे वरी टीम में अल्लाह अकबर तो बहज़ारी पर हाणे मां वधीक कुझु नथो चवां जे घटि वधि ॻाल्हायो हा त माफ़ी थो वठां संदक सारीअ खे या अली मदद ऐं मुंहिंजो हे जेको बयान आहे त निमैदन खे अर्ज़ु आहे त तव्हां त मुंहिंजा साईं हो न खणूसि पुॼे वञी जी ॿियो अर्ज़ु इहो त हज ते तव्हां वञूं था नवां जवान हज ते न वञूं पियो मां तव्हांजो घर आहे उन्हीअ खे हज कयो उन्हीअ जी ख़िदमत कयो तव्हांजो हज आहे बाक़ी